चेकवाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरा की रिपोर्ट मुताबिक चेकवाबाद में ब्याजखोरनि के खिलाफ लेक्चरार अनवर पहियार जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शहरी इताज जे सॾ ते टिकुंडी बाग खां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे वॾे अंग में शहरनि जी शिरकत। मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां ब्याजखोरनि खिलाफ नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब अॻियां धरणो हुयो, जंहिं करे DC ऑफिस ॾांहुं ईंदड़ वींदड़ रोड ब्लॉक थी वियो। उन मौक़े ते गॾु थियल शहरी इताज जे सदर मोहम्मद यासिर, इकराम अबड़ो, JUI जो डॉक्टर AG अंसारी, STP जो ज़िलई सदर अब्दुल सत्तार जागीरानी, PTLF जो अॻूणो मरकज़ी सदर इंतज़ार शरगरी, हाजी गुलाम नबी रिंद, PP शहीद भुट्टो जो नूर मोहम्मद मंजो, अमन इतिहाद जो शफ़ी मोहम्मद अबड़ो, मोहम्मद आलम खोसो, गुल हसन टालानी, ईद मोहम्मद डोमकी, हाजी खमीर चाचड़, मुआविया बंगलानी, निज़ाम मज़दोई, मोहम्मद उमर सोलंकी, अब्दुल फत्ताह डोमकी, खादिम सरकी, अब्दुल जब्बार रिंद, अब्दुल समी सुमरो, हाजी यूसुफ मेमन, हफ़ीज़ खोसो, शमन खोसो, मुनवर अबड़ो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त चेकवाबाद में ब्याजखोरनि अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, जंहिं करे ब्याजखोरनि खां तंग थी केतिरनि ई माण्हुनि ख़ुदकुशी कई आहे ऐं केतिरा ई ख़ुदकुशी करण जी तयारियुनि में आहिनि। हुननि चयो त SSP चेकवाबाद खे घुर्जे त व्याज जो कारोबार कंदड़ मीर पीर वॾे राज सरदारनि खे गिरफ़्तार करे व्याज जो कारोबार बंदि कराइनि, न त व्याजखोर चेकवाबाद जे अवाम जो रत बि तबाह करे छॾींदा। हुननि चयो त सिर्फ़ु नाले मात्र हेठियां व्याजखोर न पर बासर व्याजखोरनि जो ॻिचीअ में पटो विझी खेनि गिरफ़्तार करे जीअण चेकवाबाद जो अवाम सुख जो साहु खणी सघे। तर्जुमान अबड़ो हाउस शफ़ी मोहम्मद अबड़ो।